श्रीमद् भगवद गीता जी 13वें अध्याय में श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज चवंता त हे अर्जन सजे जगत में जेके भी शयूं आहिन से प्रकृति ए पुरुष जे मेल सां आहिन। जेकी भी शयूं आहिन जगत में प्रकृति ए पुरुष जे मेल सां आहिन। हकीकत में तो सजो संसार नाशवंत ए क्षण भंगुर होने करे मटजंदो आहे। सजो संसार नाशवंत आ। ता चवंदो नजर तो नथो अचे, संसार तो बढ़िया हली रहियो आ, काथे तो नाश थे। मानू नजर अचन था, धीरे धीरे वही रहन तो मानू भी नजर थोड़ी ईंदा आहिनि। धीरे 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 सेकंड सेकंड करे उम्र खत्म थींदी आ। त अहिड़ी तरह सां संसार जी भी उम्र आ। जहिड़ी तरह सां असांजे साम्हूं नंढा नंढा जीव हूंदा आहिनि, कई कीड़ा आहिनि, कई जेके बरसात में पैदा थींदा आहिनि, गर्मीअ में हरा हरा मच्छर ईंदा आहिनि, राति जो पैदा थींदा आहिनि, ॾींहं जो वीचारा गुज़ारे वेंदा आहिनि, हिकु राति लाइ ईंदा आहिनि। अहिड़ा बि आहिनि न, बरातियूं न ॾिसंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां असां उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, केॾी नंढी ज़िंदगी आहे। त अहिड़ी तरह सां असांखे देवताऊं ॾिसंदा आहिनि त वीचारनि जी केतिरी नंढी ज़िंदगी आहे। सॼो देवताऊं हज़ारे साल जीअंदा आहिनि, लखे साल बि जीअंदा आहिनि, कर्मनि जे अनुसार, प्रारब्ध जे अनुसार। त उहे असांखे ॾिसी करे दया कंदा आहिनि, वीचारा 100 साल बि नथा जीअनि। त अहिड़ी तरह सां संसार जी बि उमिरि आहे। 4 युग जॾहिं घुमी वेंदा आहिनि, बार 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 घुमी वेंदा आहिनि, त पोइ प्रलय थी वेंदी आहे। त उहो समय त गुज़री रहियो आहे, काफ़ी समय गुज़री चुको आहे, हिन महिल विच में हली रहियो आहे। तंहिंजे करे संसार भी नाशवंत आहे, सॼे संसार जो भी नाश थियण वारो आहे। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हिन महिल ॾिसो केवल 2 देश पाण में लड़ाई था कनि पिया, रूस ऐं यूक्रेन। त केॾी तबाही करे रखी अथऊं, केॾो नुक़सान कयो अथऊं। चवनि था घणा लखे माण्हू पलायन करे विया आहिनि, देश छॾे विया आहिनि वीचारा, लखे माण्हू। 30 लख यूक्रेन छॾे विया आहिनि, लख खां वधीक रूस छॾे विया आहिनि। चओ हरे राम। त हे त पोइ तव्हां अंदाज़ लॻायो त जॾहिं परमात्मा जे प्रकृतिअ जी जॾहिं प्रलय थींदी हूंदी त भगवान छा नथा करे सघनि। जिनकी वक्र भ्रिकुटी के भय से सागर सप्त उबलते देखा। भगवान खे त इशारो करणो पवंदो आहे। तंहिंजे करे संसार भी क्षण भंगुर नाशवान आहे। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। त भाई हकीकत में सॼो संसार नासवंत ऐं क्षण भंगुर थियण जे करे मटिजी रहियो आहे। हर क्षण में संसार भी बदिली रहियो अथव। जेका माण्हूअ जी उमिरि बदिलजंदी आहे त नंढो ॿारु हूंदो आहे त किशोर वय में थींदो आहे, शिशु आहे त वरी बालक अवस्था में, बालक पौगंड अवस्था में, पौगंड किशोर अवस्था में, किशोर युवा अवस्था में, युवा प्रौढ़ अवस्था में, प्रौढ़ वृद्ध अवस्था में, वृद्ध वयोवृद्ध अवस्था में, पोइ वरी जन्म मृत्यु में बदिलजी वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां नज़र ओॾी महिल थोरी ईंदो आहे, लेकिन धीरे धीरे सभु ॾिसंदा आहिनि केॾो बदिलजी वियो आहे। एतिरो हूंदे तोखे गोद में घुमाईंदासीं, हा न, चवंदा आहिनि न, ॾाढो लंबो थी वियो आहे। इहो सभु छा आहे? त अहिड़ी तरह सां संसार भी बदिलजी रहियो आहे, उहो भी हर क्षण बदिलजी रहियो आहे। घड़ीअ में सेकंड जो कांटो नज़र ईंदो आहे कि कीअं थो हले सेकंड जो कांटो, टिक टिक टिक, हा न, लेकिन मिंट जो कांटो नज़र न ईंदो आहे। कलाक वारो त ईअं लॻंदो आहे बीह रहियो आहे, बसि हिले ई कोन थो, नज़र ईंदो आहे हलंदे। त छा न हलंदो आहे? उहो हलंदो आहे कि न? 2-4 कलाक पोइ अची ॾिसजो, अधु घंटो ई पोइ अची ॾिसजो,
त अहिड़ी तरह सां जेकी शयूं नज़र न ईंदियूं पर गतिमान आहिनि, तहिड़ी तरह सां मनुष्य जो जीवन भी क्षण भंगुर नाशवान, संसार भी हर क्षण बदली रहियो आहे। अहिड़ी रीति ॼाणंदे जेको पुरुष सभु चराचर प्राणिन में अविनाशी भगवान के परमात्मा के परमेश्वर के ॾिसंदो आहे, छो त उहो इंसान सभ में परमेश्वर के हिक जहिड़े भाव सां ॾिसंदे पंहिंजो नास न कंदो आहे, यानी शरीर जो नास थियण ते पंहिंजे आत्मा जो नास न मञींदो आहे, उहो परम गतिअ खे प्राप्त थींदो आहे। समझो था? चओ हरे राम। यानी जेको समझे तो मां शरीर न आहियां, मां आत्मा आहियां, उनजो छो नास थींदो? जेको पाण खे शरीर तो समझे त शरीर त पहिरों भी कोन हो। हाँ, आजाद कहाँ थे तुम 20 साल पहले? कहाँ थे? पतो ही कोने। शरीर पहिरों भी न हुयो। कोई चई तो सके 100 साल पोइ मां काथे हूंदुमि? नथा चई सघो। त अहिड़ी तरह सां साध संगत जी जेको माण्हू समझे तो मां शरीर न आहियां, आत्मा हुम, त पहिरों भी हुयो, हाणे भी आहे, पोइ भी हूंदो, न मरी तो सघे न मिटी तो सघे। आत्मा अजर अमर अविनाशी, बाहि तंहिंखे साड़े नथी सघे, पाणी ॿोड़े नथो सघे, शस्त्र तंहिंखे कटे नथो सघे। नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावक, न चैनम क्लेद्यन त्यापो न शोष्यति मारुत। हवा उनखे सुकाए नथी सघे। चवनि था माया छा कंदी आहे? संत वेद शास्त्र चवनि था कृपालू महाराज, माया जो सभिनि खां पहिरियों कमु कहिड़ो आहे ख़बर अथव? माया जो सभिनि खां पहिरियों कमु आहे असांखे भुलाए छॾींदी आहे। छा भुलाए छॾींदी आहे? कि असां आत्मा आहियूं। दिमाग़ में अहिड़ो सवार थी वेंदो आहे, बिल्कुलु खेल हलंदो आहे कि अरे मां त शरीर आहियां, मुंहिंजो नालो हे आहे, मुंहिंजी उमिरि हेतिरी आहे, मां हिते रहंदो आहियां, हे मुंहिंजो परिवार आहे, हे मुंहिंजो धंधो आहे। खलो खूह में। सभिनि खां पहिरियों माया भुलाए छॾींदी आहे त तूं आत्मा आहे। पाण खे शरीर सम्झणु लॻंदा। तॾहिं त जनम वठंदे ई वरी संसार जा संस्कार अची वेंदा आहिनि। पिछले जन्म जी यादि भुलिजी वेंदी आहे। माया भुलाए छॾींदी आहे। गर्भ में यादि हूंदो आहे, गर्भ में रोअंदा आहियूं असां। माता जे गर्भ में जॾहिं हुयासीं त भॻवान खे प्रार्थना कंदा आहियूं हिन बार जनम थी वञे बसि सुख सां। हर बार थोरी न सभिनि खे सही जनम मिलंदो आहे। प्रभु हाणे जनम थी वञे, हाणे मां बसि हे जनम आख़िरी, मां भक्ति करे तव्हांखे पाईंदुमि। जीअं जनम वठंदा आहियूं पोइ तीअं वरी लाड कोड हे हो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल दामोदर पाल दुख भंजन पूरन कृपाल। त जेको पुरुष यानी जेको माण्हू पंहिंजे शरीर जे नाश थियण ते पंहिंजे आत्मा जो नाश न मञींदो आहे, उहो परम गतिअ खे प्राप्त थींदो आहे। तॾहिं बार बार यादि कयो सो अहम सोहम ओम, उहो मां ई आहियां। अहम ब्रह्मास्मि, मां उन जो प्रभुअ जो अंश आहियां। मां उन जो ई हिसो आहियां, उन जो ई अंश आहियां, मां उन जो ई स्वरूप आहियां। जेको पुरुष सभु कर्मनि खे हर तरह सां प्रकृति जा ई कयल ॼाणंदो आहे ऐं आत्मा खे निष्पाप ॾिसंदो आहे ऐं इंसान जंहिं काल में जंहिं समय में प्राणिनि जे न्यारे भाव खे हिकु परमात्मा जे संकल्प जे आधार ते ॾिसंदो आहे ऐं उन परमात्मा जे संकल्प सां ई सभु प्राणिनि जो विस्तार ॾिसंदो आहे, उन समय में हू सच्चिदानंद ब्रह्म खे प्राप्त थींदो आहे। इन जो अर्थ छा आहे कि जॾहिं असां पंहिंजो अहंकार मिटाए छॾींदा आहियूं कि मां थो कयां, मुंहिंजे थियण सां थो थिए, न, सॼो संसार उन मालिक जे शक्तिअ सां हली रहियो आहे। सॼो संसार भॻवान टिनि गुणनि में हलाए रहिया आहिनि, सतो रजो तमो। मां केरु थींदो आहे उन में कुझु करण वारो, मां कुझु बि नथो कयां। ये संसार सॼो हले थो, केॾीमहिल सते गुण में, केॾीमहिल रजे गुण में ऐं तमे गुण में, टिनी में कई करोड़े कर्म करोड़े माण्हू करे रहिया आहिनि। जेको पाण खे कर्ता थो मञे उहो फासी थो पए,
मां करण वारो आहे फासी पियो। ऐं जेको भॻवान खे थो सम्झे भॻवान था हलाइनि संसार, टिनि गुणनि में हली रहियो आहे, उहो निकिरी थो वञे। चओ हरे राम। जीअं जादूगर जादू ॾेखारींदो आहे त सभु हैरान थी वेंदा आहिनि। हा, दांतों तले उंगलियां, अरे कीअं थो करे, अरे न त खंड खे रेती करे छॾी, कमाल करे छॾी, अरे हिन जो सिर कटे छॾी, बाप रे, अरे हाथी गायब करे छॾी, राम 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 राम, अरे त हवा में तोड़ा में मथे थी वियो आहे, ॾिसो परथी मारे करे, हैरान थी वेंदा आहिनि। लेकिन उन सां गॾु जेको हिकिड़ो सहायताकार हूंदो आहे गॾु उन जो, जे डॉक्टर सां कंपाउंडर, जीअं जादूगर सां हिकिड़ो सहयोगी हूंदो आहे, उनखे छा चवंदा आहिनि पुराणी भाषा में जंबूरा। छा चवंदा आहिनि? हा, हे जंबूरे। त उहो जंबूरो सभु सम्झंदो आहे मुंहिंजो उस्ताद कहिड़ी कहिड़ी कारीगरी ॼाणे, उहो कीअं तो हाथीअ खे गायब करे, हा कीअं खंड खे शकर कयईं, कीअं गुल कढी वरितई, अरे न मोहे पक्षी कीअं निकिरी आयो, वया गुल डब्बे में निकितो पक्षी, उनखे सभु पतो हूंदो आहे। डब्बे में विच में बंदि आहे, हा उहो जेको गुलनि वारो डब्बो बंदि थी वियो, ॿिए तरफ़ हाणे पक्षी वारो निकिरियो, पक्षी निकिरी आयो। अहिड़ी कई जेकी उन्हनि वटि ट्रिक हूंदी आहे, उहो जंबूरो सम्झंदो आहे चङी तरह, जेको चेलो हूंदो आहे जादूगर जो। चओ हरे राम। उदाहरण चवंदा आहिनि भाई, इहो त घटित उन हिसाब सां न आहे, दृष्टांत ॾाढो ऊंचो न आहे, पर सटीक आहे। जहिड़ी तरह सां मछुआरो मछलियुनि खे पकड़ींदो आहे त सभु मच्छियूं काॾे अची वेंदियूं आहिनि, उनजे जाल में फासी पवंदियूं। सभु जाल फैलाईंदो आहे, जेके बि मच्छियूं हूंदियूं आहिनि उनजे जाल में फासी पवंदियूं। पर ध्यानु ॾियो, जेके मछुआरे जे पेरनि जे आसपास हूंदियूं उहे मच्छियूं जाल में न फसंदियूं। छो न फासंदियूं? छो जो मछुआरो जाल ई ओॾे फेंकींदो आहे, पंहिंजे पेरनि खे पाण थोरी न फसाईंदो, त जाल अॻिते फेंकींदो आहे थोरो पेर छॾे करे पंहिंजी जॻह, त मच्छियूं फासी पवंदियूं। त जेके मच्छियूं मछुआरे जे पेरनि जे आसपास अची वेंदियूं उहे सभु बची वेंदियूं। त हाणे जीअं परमात्मा माया जी जाल फैलाईंदा आहिनि त सभु जीव उन में फासी पवंदा आहिनि, पर उन जेके परमात्मा जे भॻवान गोविंद जे चरणनि जे आसपास अची वेंदा आहिनि, उहे वरी माया जे जाल में न फासंदा आहिनि, उहे बची वेंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। तंहिंजे करे भाई इहे उपाय अथव, भॻवान जा थी वञो, ॾींहं राति भॻवान खे पुकारियो, भॻवान जे चरणनि जो सहारो वठो। हे नाथ, हे प्रभु, हे हरि, मैं आपको भूलूं नहीं, विसर नाही दातार, अपना नाम देहो। इन तरह सां भॻवान खे पुकारे, क्षण क्षण में पुकारे, बार बार पुकारे, बार बार पुकारे, पाण खे कर्ता न समझे। हरे राम। भगवान चवनि था, हे अर्जुन, बेअंत हुअण ऐं गुणनि खां परे हुअण सां ही अविनाशी परमात्मा शरीर में हूंदे बि हक़ीक़त में न कुझु कंदो आहे, न उन में लिप्त रहंदो आहे। असांजो आत्मा बेअंत उन परमात्मा जो अंश आहे, सते रजे तमे टिनी गुणनि खां परे आहे। शरीर में आहे बि आत्मा, पर कुझु कंदो आहे? तव्हां ॾिठो अथव आत्मा खे कुझु कंदे? असां त ईअं बहाना कंदा आहियूं न, मुंहिंजी आत्मा जी इच्छा आहे ॾाढी, मां हीअ कपिड़ा जोड़ी वठी अचां, मुंहिंजी आत्मा रंज न कर, तोखे पाप पवंदे, मूंखे हीअ जोड़ी ड्रेस वठणु ॾे, हीअ मैचिंग खपे मूंखे, हीअ घटि आहे ॾाढी। हा, चओ हरे राम। माता हूंदी आहे त पोइ नंढे भाउ भेण खे चवंदी आहे, छॾेसि, हाणे जेको खाए तो खाइणु ॾेसि, भाइड़ो अथई, हा हिन जी आत्मा रंज न कर, हिन जी आत्मा थी आहे अॼु, हिन जी आत्मा थी आहे मैगी खाइण ते, शरबत पीअण ते हिन जी आत्मा थी आहे, छॾेसि पीअणु ॾिस। आत्मा शरबत पीअंदी, हा आत्मा पुलाव खाईंदी, आत्मा हवा जे बिना हलंदी आहे, उनखे हवा जी ज़रूरत कोन्हे, पाणीअ जी ज़रूरत कोन्हे। हिकिड़ी माता त वरी ईअं पई चए, अम्मा हिनखे छाजे करे मांसाहार खाराईंदा आहियोसीं,
चए थो मां मांसाहार न कंदो आहियां, वरी चए थो अंडो खाईंदो आहियां मां। हा पुट कॾहिं कॾहिं खाईंदो आहे त मना कयोसि न, छाजे करे था खारायोसि? पुट आत्मा तड़पेसि, आत्मा तड़फायांसि हिनजी। आत्मा चएसि थी मां अंडे वारी बिरयानी खावां, त उनखे मां ठाहे ॾींदी आहियां। चओ हरे राम। हाणे कमाल आहे, ॿुधायो आत्मा खे बि मांसाहारी करे छॾियो माण्हुनि। आत्मा भॻवान जो अंश, उहो न कुझु करे, न खाए, न पीए, न जल वठे, न सांस खणे, उहो त शुद्ध बुद्ध परमात्मा स्वरूप। आत्मा कुझु न कंदो आहे, न उन में लिप्त रहंदो आहे। जीअं हर हंधि हुअण ते बि आकाश सूक्ष्म हुअण जे करे उन में लिप्त न हूंदो आहे, तहिड़ी तरह सां आत्मा शरीर में हुअण खां पोइ बि गुणनि खां परे हुजण जे करे देह जे गुणनि में लिप्त न आहे। असांजे शरीर जा गुण धर्म आहिनि। क्षण भर में गुस्सो, क्षण भर में वॾा राजा ठही वेंदा आहियूं, केॾी महिल दयालु ठही वेंदा आहियूं, केॾी महिल त ईअं महात्मा ठही वेंदा आहियूं कि अरे ॻाल्हियूं अहिड़ी वॾी वॾी कंदा आहियूं कि सिधो कबीरदास निकिता आहिनि माण्हू। ऐं केॾी महिल वरी ईअं कि छा चइजे, चवनि था न सतगुरु सुखमनी साहब में, कबहू निरत करे बहुभात, कबहू सोए रहे दिन रात, कबहू महाक्रोध चंडाल, कबहू सर्व की होत रवाल, कबहू होए बहे बड़ राजा, कबहू भेखारी नीच का साजा, और कबहू अपकीरत में आवे, कबहू भला भला कहावे। तंहिंजे करे असली राज मूल मंत्र जीअं प्रभु राखे त्यों ही रहे, गुर प्रसाद नानक सच कहे। सॼो संसार पूजींदे पूजींदे अचानक नंढी सी ग़लती थी वञे, ग़लती न बि हुजे, पोइ ॾिसो निंदा कीअं थी शुरू थी वञे। हा न, तव्हां अखियुनि सां ॾिठो आहे, पिछले एकाध साल में ॾाढनि महापुरुषनि खे ॾिठो आहे, वॾनि वॾनि खे जेके प्रसिद्ध आहिनि, जेके विख्यात आहिनि, पॉपुलर माण्हू आहिनि, उन्हनि खे तव्हां ॾिठो आहे, उन्हनि जी वाहवाही ज़बरदस्त, वरी थोरो सो ग़लती थी अलाए न थी भॻवानु ॼाणे, ऐं उनजी निंदा शुरू थी वई। किरंदे देरि न लॻंदी आहे। त गुणधर्म शरीर जा आहिनि, आत्मा खे केरु सुञाणे? आत्मा त निर्लिप्त आहे, सभिनि खां न्यारो आहे। चओ हरे राम, हे हरे श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भोजन भरियल हुजे, थालनि जा थाल कोई हिकु ई बसि मटर चखे वठे उन में खणे, तव्हां चवंदो झूठे करे छॾे। पर हिकु ई चमच 10 देगनि में घुमाए अचो, चमच 10 देगनि में, चांवर में, आलूअ में, पुलाव में, मटर में, जीरा में, खिरणीअ में, त ॾुध में, त तव्हां चवंदो झूठो थियो। झूठो मञींदव उनखे? छो न मञींदव? और चमच खाईंदो थोरी आहे, चमच थोरी झूठो कंदो। त अहिड़ी तरह सां आत्मा रही करे बि निर्लिप्त आहे। चमच हालांकि जड़ आहे, आत्मा चेतन आहे, पर न्यारी आहे। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ